अस्सलाम वालेकुम। जीअं दोस्तो हिकु नई वीडियो सां गॾु अची हाज़िर थिया आहियूं। अॼु के संगतार वटि आया आहियूं, सो कचहरी पूरनि सां थी वई, वरी सोचियो त तव्हां सां भला ॿ चारि ॻाल्हियूं थी वञनि। त दोस्तो, हिते जेके परदेस में जेके रहनि था, जेके असांजा ॿाहिरि आहिनि, परदेस में जेके रहनि था, कमाइनि था, सऊदी, दुबई, कतर या किथे बि रहनि था, त हिते कमाए कमाए माण्हू जी उमिरि ख़तमु थी वेंदी वञे। पर हाणे जंहिंजा उते आहिनि माण्हू खे सम्झ वारा, त पोइ उन्हनि जो कुझु न कुझु ठहे थो। भई अगरि को न आहे सम्झ वारो, पोइ त जेको मोकिल उहो ख़तमु आहे। हिकु त घर खे जेको सो ठाहींदी आहे जेका सो औरत, जंहिंजी बि औरत भली हूंदी आहे त पोइ उनजी मिल्कियत बि ठहंदी आहे, ऐं जंहिंजी औरत भली न आहे हूंदी त पोइ उनजी मिल्कियत कोन ठहंदी आहे। छाकाणि जो घर खे ठाहिण वारी, बचति करण वारी औरत हूंदी आहे। मर्द खणी 10 लख मोकिले महीने में, पर अगरि जे औरत न ठाहींदो त न ठही सघंदो। पर अगरि औरत हुनजी भली हूंदी, समझदार हूंदी, भली 10,000 महीने मोकिले, पोइ बि उहो बचति करे कुझु न कुझु उन मां जेको सो ठाहे वेंदी। त दोस्तो, ॻाल्हि ईअं ई हूंदी आहे त अगरि पोइ हिते को आहे को समझदार त कुझु न कुझु ठहंदो, न त उमिरि ख़तमु थी वेंदी आहे। सो हिकिड़ो जेको सो दोस्त को टोटको ॿुधायो, सो दिलि चयो त तव्हां सां बि शेयर कजे। सो ॻाल्हि ईअं त हमरा हिकु जेको सो शादी कई, त उहो हुयो जेको सो पाण खे जेको सो बहादुर सम्झे पियो। जेको सो औरतुनि ते चवंदा आहिनि त उहो बहादुर न आहे, चइबो जेको औरतुनि ते हथु खणे। सो हुनजो दाबो हूंदो सिर्फ़ु घरवारी ते, ॿार कंहिंसां पुछी कोन सघंदो, दाबो हुओसि घरवारीअ मथां हुनजो। औरत पंहिंजी कंहिंजो घरवारी खे चई हिकिड़े ॾींहुं, चई मूंखे ॿुधाए त जेको मायूं मकर कहिड़ो कंदियूं आहिनि, इहो मकर मूंखे ॿुधाए माइनि वारो, जेके मायूं मकर कंदियूं आहिनि, मकर करे मूंखे ॾेखार। हुन चयो इन ॻाल्हि खे तूं छॾे ॾे, चई न मूंखे ॿुधाए मकर तव्हां कीअं थियूं कयो मायूं। हुन चयो छॾ मारू, जेको त अधु मकर कंदसि त बि तूं बचंदे ई कोन, इन माइनि खे तूं छॾे ॾे, चई न मूंखे ॿुधाए। आख़िर हुनखे जेको सो सुबुह शाम हुन बेइज़ती वेठो करे इन ॻाल्हि ते। आख़िर हुन सोचियो त हाणे हिन मूं जान कीअं छॾाइजी। सो हुनखे चयां ठीकु आहे, हीअं कर 7 ॾींहंनि लाइ तूं मूंखे जेको छॾे ॾे। 7 ॾींहं मूंखे जेको मुंहिंजी बेइज़ती न कजांइ, मूंखे घटि वधि न ॻाल्हाइजांइ। 7 ॾींहंनि में मां तोखे जेको इहो करे ॾेखारींदुसि, जेको सो अधु मकरी मां तोखे करे ॾेखारींदुसि। सॼो मकर कंदसि तूं बचंदे बि कोन। हा तोखे मां अधु मकरी करे ॾेखारींदुसि, जेको हुनखे पंहिंजी घरवारी चयो। हुन चयो ठीकु आहे, हाणे 7 ॾींहंनि जो मौक़ो आहे, जे 7 ॾींहंनि में तूं मूंखे न करे ॾसियो, पोइ तुंहिंजो ख़ैरु न आहे। हुन चयो ठीकु आहे। हिन चयो हाणे हिन मूं जान कीअं छॾायां, हिन त ॻिचीअ पइजी वियो आहे। हाणे पंहिंजे माउ पीउ खे बि न पई ॿुधाए। उहा समझदार औरत हूंदी आहे जेके पंहिंजे जेको सो मुड़ुस जूं ॻाल्हियूं पंहिंजे माउ पीउ खे न ॿुधाए, उहा ई समझदार औरत हूंदी आहे। जेका बेसमझ औरत हूंदी आहे न, पोइ मुड़ुस हुनखे थोरो दड़को ॾींदो आहे न, सिधो वञी माउ पीउ खे ठहकाईंदी वञी, पोइ जहिड़ो हुंब थी वेंदो आहे। समझदार औरत उहा ई हूंदी आहे जेका घर जूं ॻाल्हियूं घर में ई दॿाए छॾींदी आहे। सो दोस्तो, हुन चयो त हाणे हिन मूं जान कीअं छॾाइजे। हुन जेको सो निड़े छोकिरे पाड़े वारे खे सॾु कराईं, जी ॻाल्हि ॿुध, हिते मल्हा ईंदा आहिनि मच्छी खपाइण, या मल्हा ईंदा आहिनि मच्छी खपाईंदा आहिनि हिते। या हीअं करे घणे था कुरड़ो हुजनि, जी कुरड़ो जेको सो रुपए ते ॾियनि था, उन टाइम में सस्ताई जो दौरु हुयो। की हाणे ॻाल्हि ॿुध, 2 रुपया वञी ॾे तूं हुन मीर पर खे, मल्हा खे चईसि सुभाणे कुरड़ो आणे, पर ताज़ो फत कई, हीअ फतकंदो अचे, हे 2 रुपया ॾे हुनखे। हुन चयो ठीकु आहे। पोइ वियो वञी मीर पर खे 2 रुपया ॾिनई, चई वियो सुभाणे कुरड़ो आणिजे, पर फत कई। हाणे 2 रुपया मीर पर खे मिलिया, हुनखां त ईद थी पई, जो रुपए जी जाइ ते 2 रुपया। मीर पर जेको सो ॿिए ॾींहं ते जेको कुरड़ो जेको सो घाघर में विझो, खिवायो पाणी में अंदरि खिवायो, त भली जहिड़ो हुजे, 2 रुपया हुननि न आहिनि। अचे नई छोकिरे खे, छोकिरो खणी अचे माई खे, न चई वठी कुरड़ो अथई हिन में घाघर में, घाघर ख़ाली करे। माई छा कयो, उहो घाघर वारो ई पाणी कुरड़े सूधो पंहिंजी घाघर हुननि लाथई, हिन घाघर न। हिन माई जेको सो मानी खईं, बसर कुटियईं, ऐं कुरड़ो जेको हुयो उहो घाघर में कीअं जेको हुन लाइ पाणी मुड़ुस लाइ खणी ईंदी। मुड़ुसु हुनजो हर पियो वहे ज़मीन ते, अॻे दौर में हर वहंदा हुया ॾांदनि ते, जो खणी ठकाने छॾे ओॾे जो वही बनी ते जो वही, त उहो हर कायो वञे पियो जाट। त हिन चयो त हाणे पहिरियों मोटंदो हिन जांट सां। हिन छा कयो, माई जो कुरड़ो कढी उनजी जांट में त रखे ॾिठो, हाणे पहिरियों मोटंदो कुरड़े खे ॾिसंदो। त हुन जेको सो कुरड़ो उते रखे छॾियो, जीअं जो पहिरियों मोटियो त कुरड़ो फतके पियो। हुनजो ॾिठो मिड़ा छा, खेड़ी में जेको सो सुकल ज़मीन को जेको सो कुरड़ो निकिरी पियो आहे, वॾा भाग आहिनि असांजा। छो वञी कुरड़े खे खणी आयो, माई ॾिसी त इहो हे जो कुरड़ो निकितो आहे, हाणे बनी मों असांजा वॾा के भाग आहिनि, छा थो अथई।
चई मां त बसर कुटे खणी आई आहियां। चई हाणे बसर मां कोन थो खायां, कुरड़ो वटि खणी हली हिन करे तर, मां अचां थो पोइ जेको त गॾिजी खाऊं था, त मां कोन थो खावां मानी। माई खणी अचे कुरड़ो घर तरे पाण खाई, न तरे सुई पई, हो जो हरण खां मोटी जो आयो। अचे माई खे चई मानी खणी आ, माई त वरी साॻियो इहो बसर ऐं मानी आणे ॾिनी, अचे वठे खा। चई मां जो कुरड़ो हुयो तोखे न, उहो काॾे चई कहिड़ो तुंहिंजो कुरड़ो न, चई जेको ॿनी में निकितो। चई किथे ॿनी में निकितो कुरड़ो? इन ते हुनजे कावड़ लॻी। माई खे जो झक आई त माई वठी रड़ियूं जो कयूं त हुनजा भाइर सोट मासा त पाड़ेवारा सभु भॻाया। अची हिन खणी पकड़ियो, मां छा ॻाल्हि आहे? चई हिन खे मां मच्छी जो कुरड़ो हुनो, उहो हाणे चयो त आहे ई कोन मच्छी जो कुरड़ो। त माई चयो त हिन कुरड़ो आंदो काॾूं? चई तूं कुरड़ो काॾां आंदो? चई मां हर पियो विया हरमो तो जो कुरड़ो निकितो आहे। चई हरमो सही ज़िंदगी कुरड़ो निकितो जो तूं जेको त हरमो कुरड़ो निकितो आहे? माई चयो चरियो थी वियो, हिनखे ॿधो हाणे। त हिते माण्हू त हाणे माण्हू खे यकीन कीअं अचे जेको त खेड़ी मों सुकल ज़मीन कीअं मच्छी निकिरंदी? त अचे माण्हू अचे हिनखे लठियूं बाठा हणी हिनखे छिके ॿधऊं, सम्झी वई। हाणे उस ते ॿधो पियो आहे। हुन चयो भला हिन गिदू बदर पुॼाए अचूं। माई चयो गिदू बदर न पाए, मुंहिंजो मुड़ुसु आहे जहिड़ो तहिड़ो आहे, मां हिन पाण ते ख़िदमत कंदुसि, अलाह कंदो सही थी वेंदो। सो ॿ ॾींहं गुज़रिया, ॾिठईं त हाणे हे मरी न वञे। हुनखे चई हाणे ॻाल्हि ॿुध, इहो तूं चयो न मूंखे मकर ॾेखार, इहो मां तोखे हाणे अधु मकरी मां तोखे ॾेखारी आहे, बाक़ी अञा अधु रहियल आहे, उहा ॾेखारे त तूं बचंदे बि कोन। चई हाणे अलाह खे मञ, मुंहिंजी जिंद छॾ, मूंखे हितो जेको ज़ंजीरनि मां कढ, मां तौबा कई, ज़ारी कई, वरी मां कॾहिं औरत सां न फिटाईंदुसि। मूंखे हाणे हितो कढ, कॾहिं मां कंहिं औरत ते हथु न खणंदुसि, मुंहिंजी जान छॾाए हाणे। हे सभु मूंखे चरियो चरियो करे मूंखे गिदू बदर छॾे ईंदा। त दोस्तो इहा ॻाल्हि आहे त जेको त औरतुनि सां फिटाइणु न खपे, उन्हनि जो बि जेको ख़्यालु कजे। औरतूं जी मतिलबु हुकुम न को हरू भरू हथु न खणिजे, छाकाणि जो औरत त घर जी इज़त हूंदी आहे। सो माण्हू खामखा औरतुनि जे हथु खणंदा आहिनि त इहो सही न आहे। जेको सो औरत ते जेको त पंहिंजी जेका बहादुरी ॾेखारणु बहादुर न आहे। सो दोस्तो अगरि वीडियो वणेव त लाइक ऐं शेयर कजो, असांजी फेसबुक पेज अथव हुनखे फॉलो कजो। तव्हां दोस्तनि जी महिरबानी। वरी संगत सां कचहरी कयूं, महिरबानी।